जिते लू लगे स्वदेश मुसाफिर मुंह जोड़े। बबरलू सकरंड ऐं सिंध खां कई आयल दोस्तो ऐं असांजा मर्कज़ी उहिदेदारो सभिनी खे जिए सिंह जिए साईं जियन सैयद। जीअं त दोस्तो सभिनी खे ख़बर आहे त अॼु 64 ॾींहं थी चुका आहिनि बशीर खान कुरैशी जा जेके जुज़ा वरिता विया हुया ऐं उन टाइम जॾहिं सिंध जे बच्चे खे ख़बर हुई त ज़हर ॾिनो वियो आहे त कूड़ियूं गवर्नमेंटियूं बावजूद ख़बर हूंदे कूड़ ॻाल्हाए रहियूं आहिनि ऐं अञा ताईं उहे रिपोर्टूं शाया नथा कनि। हुननि खे ख़बर आहे त बशीर खान कुरैशी हींअर सिंध थी चुको हो ऐं सिंध जो बच्चो इहो चङी तरह ॼाणे पियो, पर हीअ ग़लीज़ हुकूमत उनखे लिकाए रही आहे, पर ही लिकाए न सघंदी छो त उन्हनि हुकूमतनि जे पोयां उहे पंजाब जूं एजेंसियूं हिननि खे ख़रीद कनि थियूं पयूं। सभिनी पीपुल्स पार्टी जे माण्हुनि खे उहे जेके बि आहिनि सभु पैसे जे पोयां डुकनि था, पर तव्हां हिते ॾिसो जिते अखि तपे जिते लू लॻे स्वदेश मुसाफ़िर मुंह जोड़े। ही धरती जा सच्चा पुट तपंदड़ उस में पंहिंजे महबूब लीडर सां वाइदो वचन वर्जाइण आया आहिनि त असां तुंहिंजा कातिल ज़ाहिर कंदासीं ऐं सिंध खे मुल्क जो सिंध वतन जो असां आज़ाद कराईंदासीं। इहो असां सभिनी जो वतन आहे त सिंध खे आज़ाद कराईंदासीं ऐं सिंध जो नालो हर माण्हूअ जे हींअर रूह में शामिल थी चुको आहे। जिते किथे तव्हां जॾहिं बि सिंध अमन जो नालो ईंदो असांजे रूह कंडारजी वेंदियूं, असांजो जिस्म बिल्कुलु बग़ावत सां भरिजी वेंदो। ही सिंध अमन जो अहिड़ो नारो आहे। हाणे उहो भुटे वारो चारण ख़तम थी चुको आहे। हुननि पंहिंजो पलांद करे छॾियो, असांजो पलांद बाक़ी आहे। असां सिंध जे हर माण्हूअ खे चऊं था पिया हाणे सिंध मुल्क जो खाको यकीनी पंहिंजे ज़हननि में ठाहे छॾियो। जेके बि इंटेलेक्चुअल आहिनि, सरदार आहिनि, केर बि आहिनि, जेको जिते आहे उहो यकीनन सिंध खे हाणे मुल्क तस्लीम करे। जेकॾहिं असां यकीन ॼाणो सिंध खे हिकु मुल्क तस्वर कंदासीं त दुनिया जूं ताक़तूं असांजा निहारे रहियूं आहिनि त हाणे असांखे खपे सिंध घुरे थी। हा, असां इहो काफ़िलो जारी रखंदासीं ऐं दुनिया खे ॿुधाईंदासीं, दुनिया खे हक़ीक़तूं ॿुधाईंदासीं त पापी पाकिस्तान जूं स्टेट जूं एजेंसियूं हिन खूननि में मुलविस जेके बि जिते बि थियनि था पिया उन्हनि जे पोयां पुष्ट पिनायूं इन्हनि जूं आहिनि। इहे शयूं साबित थी चुकियूं आहिनि, दुनिया बि इहे शयूं ॾिठियूं आहिनि ऐं तव्हां बि हक़ीक़तनि खां ॼाणो था, पर हे असांखे ख़ौफ़ जे हालत में रखणु चाहिनि था। पर धरती जा बच्चा जेके पंहिंजी धरती खे माउ चवनि था पिया उहे कॾहिं बि पंहिंजी धरती माउ खां हेरे होरे न थींदा। हाणे उहो ई मौत मुक़दर आहे, सोब हयाती आहे। हाणे जेल असांजा जीवन साथी आहिनि,
हर हिकु कारकुन चङे नमूने सां ॼाणे थो पियो। सो इहो काफ़िलो रुकंदो न, वधंदो, अॻिते वधंदो। तव्हां यकीन कयो, सिंध मुल्क जा बुनियाद हक़ीक़त में दुनिया जे नक्शनि ते पहुची चुका आहिनि। हाणे सभु जेके बि माण्हू आहिनि उन्हनि ते फर्ज़ थो आहे त सिंध खे हिकु मुल्क चवनि ऐं उहा जेका असांजी प्रचार आहे हर हिकु वटि वञी पहुचाइनि। ऐं उन खां पोइ ही काफ़िलो असांजो अञा अॻिते थींदो जेसि ताईं बशीर खान जो खून ऐं धरती जी आज़ादी गॾो गॾु हलंदा। असां पोइ ते न हटंदासीं ऐं ज़ाहिर कंदासीं जीअं देश जीअं